चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल रिमार्क्स में चयो त ज़ाहिरी तौर लॉन्ग मार्च जे मामले में अदालत जी मदाख़लत वक़्त खां अॻु हूंदी। छा तव्हां चाहियो था त सुप्रीम कोर्ट डिप्टी कमिश्नर जो किरदारु अदा करे? जस्टिस अतर मिनुल्लाह ये रिमार्क्स न, जॾहिं त जस्टिस आयशा मलिक जो पंहिंजे रिमार्क्स में चवणो हो त तौहीन अदालत जो मामिलो लार्जर बेंच में ॿुधणी हेठि आहे, जिते धुरियुनि खे ख़ातिरी जी भञकड़ी ते जवाबु ॾियणो आहे। जस्टिस आयशा मलिक चयो त छा तव्हां चाहियो था त ही बेंच अलॻि सां लॉन्ग मार्च जे मामले में मदाख़लत करे? मुल्क में अमन अमान बरक़रार रखण लाइ अदालत जी मदाख़लत चाहियूं था। एडिशनल अटॉर्नी जनरल आमिर रहमान अदालत खे इन बाबति आगाह कयो। जस्टिस अतर मिनुल्लाह जो चवणो त छा तव्हां इहो चवणु चाहियो था त सूरत-हाल एग्ज़िक्यूटिव जे कंट्रोल खां ॿाहिरि थी चुकी आहे? चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त मुल्क में विगोड़ न पर अमन अमान चाहियूं था। अहिड़ो हुकुम नथा ॾियणु चाहियूं जेको वक़्त खां अॻु हुजे ऐं उन ते अमल बि न थिए। सुप्रीम कोर्ट लॉन्ग मार्च ख़िलाफ़ सेनेटर कामरान मुर्तज़ा जी दरख़्वास्त अण असराइती करार ॾेई ख़ारिज करे छॾी आहे। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल रिमार्क्स में चयो त ज़ाहिरी तौर लॉन्ग मार्च जे मामले में अदालत जी मदाख़लत वक़्त खां अॻु हूंदी। छा तव्हां चाहियो था त सुप्रीम कोर्ट डिप्टी कमिश्नर जो किरदारु अदा करे? जस्टिस अतर मिनुल्लाह ये रिमार्क्स न, जॾहिं त जस्टिस आयशा मलिक जो चवणो त तौहीन अदालत जो मामिलो लार्जर बेंच में ॿुधणी हेठि आहे, जिते धुरियुनि खे ख़ातिरी जी भञकड़ी ते जवाबु ॾियणो आहे। आगाह